अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त काफ़ी कैंडिडेट्स यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन 2025 जी बैचलर डिग्री प्रोग्राम जी वेटिंग में हुआ, त उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां बैचलर डिग्री प्रोग्राम 2025 जी फर्स्ट मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। मेरिट लिस्ट चेक करण जे लाइ तव्हां यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन वारी वेबसाइट ते वेंदा ऐं उते तव्हांखे बैचलर डिग्री प्रोग्राम जी फर्स्ट मेरिट लिस्ट जेको आहे अपलोड थी वई आहे। ऐं जेके बि कैंडिडेट 2025 जी एडमिशन जे लाइ ख्वाहिशमंद हुआ उहे पंहिंजो नालो फर्स्ट मेरिट लिस्ट में हाणे चेक करे सघनि था। त उनजे लाइ सभिनी खां पहिरियां असां हलंदासीं सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन वारी वेबसाइट ते। जीअं तव्हां URL admission.usind.edu.p सर्च कंदा त तव्हां यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन वारी वेबसाइट ते अची वेंदा ऐं हिते ही अची ॾिसो था थी बैचलर मेरिट लिस्ट। हिते तव्हांखे जीअं ई असां हिन बैचलर मेरिट लिस्ट ते क्लिक कंदासीं, ॾिसो टे ऑप्शन अचनि था, व्यू कैंडिडेट प्रोफाइल, प्रोफेशनल मेरिट लिस्ट सर्च बाय CNIC एंड प्रोविजनल मेरिट लिस्ट डिपार्टमेंट वाइज। त तव्हां CNIC वाइज सर्च करे ॾिसी सघो था तव्हां कहिड़े हुन में सिलेक्ट थिया आहियो। अदरवाइज़ तव्हां अगरि डिपार्टमेंट वाइज लिस्ट ॾिसणु चाहियो था, जेका तव्हांजी फर्स्ट चॉइस हुई, पहिरियां तव्हां हुन में वञी ॾिसो, पोइ सेकंड चॉइस हुई, त तव्हां ही डिपार्टमेंट वाइज लिस्ट ॾिसी सघो था। हीअ ॾिसो एडमिशन 2025 फर्स्ट प्रोविजनल सिलेक्शन मेरिट लिस्ट। उनजो इम्पॉर्टेंट डेट्स ॿुधायो, लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ एनी ऑब्जेक्शन। अगरि तव्हांखे को ऑब्जेक्शन आहे त उहो 26/12/2024 ताईं, सुभाणे ताईं तव्हां उनखे सबमिट कराए सघो था। ऐं तव्हांजा जेके चालान हूंदा उहे 27/12/2024 ते तव्हांजे पोर्टल ते अपलोड कया वेंदा। त हाणे कुझु फील्ड्स आहिनि, हिनखे फिल करण खां पोइ असांखे मेरिट लिस्ट नज़र ईंदी, लाइक मॉर्निंग इवनिंग शिफ्ट जेको आहे। उन खां पोइ कैंपस, तव्हां जंहिं बि कैंपस में अप्लाई कयो आहे उहो सिलेक्ट कंदा। असां यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो कैंपस सिलेक्ट था कयूं। हीउ प्रोग्राम अची वियो BBA ऑनर्स, इन में ई ॾिसूं था। ऐं उनखां अलावा फर्स्ट मेरिट लिस्ट ऐं कैटेगरी तव्हां ॾिसंदव त तव्हां कहिड़ी कोटा में मेरिट, जनरल मेरिट ते सिलेक्ट थिया आहियो, स्पोर्ट्स कोटा ते, कोटा जेका आहे तव्हां जेका कोटा सिलेक्ट कंदा उन ते तव्हांखे ॾेखारींदो। असां कोटा मेरिट खे सिलेक्ट करे सर्च कयूं था। हीअ ॾिसो सभु सिलेक्ट थियल कैंडिडेट्स अची विया आहिनि जिन्हनि जी फर्स्ट CPN हाई आहे, उन खां स्टार्ट थियो आहे ऐं आस्ते आस्ते जेको आहे डाउन वञे थो। ऐं इन जी जेका लास्ट CPN वई आहे फर्स्ट मेरिट लिस्ट में BBA डिग्री प्रोग्राम जी मेरिट ते 5453। हीअ तव्हां ॾिसी सघो था बैचलर डिग्री प्रोग्राम जी फर्स्ट मेरिट लिस्ट अनाउंस थी वई आहे। ईअं ई तव्हां पंहिंजो नालो चेक करे सघो था। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां बैचलर डिग्री प्रोग्राम जी फर्स्ट मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे।